बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असां पचाए रहिया आहियूं खीर या खीरणी, जेका अक्सर करे सिंधी घरनि में पचाई वेंदी आहे ईदुनि ते या कंहिं ख़ुशियुनि में। हीअ ॾाढी सुठी ऐं ॾाढी मज़ेदार ऐं तमामु आसान आहे। हीअ मिठे में बहितरीनु डिश आहे। अचो तव्हांखे असां ॿुधायूं त हिन में कहिड़ी कहिड़ी शयूं इस्तेमालु थींदियूं। सभ खां पहिरीं खीरणी पचाइण लाइ असांखे जिन शयुनि जी ज़रूरत पवंदी उन मां सभ खां पहिरीं 1 किलो खीर खयो आहे असां। 1 कप खंड जो या हस्बे ज़रूरत। चांवरनि जे अटे जो कप। नंढा फोटा या सन्ना फोटा 4 खां 5 दाणा। किशमिश ऐं बादाम गार्निश जे लाइ या सजावट लाइ। सभ खां पहिरीं असां अटो चांवरनि जो जेको आहे हिकु बाउल में छाणे था वठूं। हाणे असां देगड़ीअ में 1 गिलास पाणी जो विझंदासीं ऐं अधु गिलास हिकिड़ो ॿियो बि विझंदासीं। चार खां 5 फुटनि जा असां बीज कढी वरिता आहिनि। हिनखे तव्हां पीउ बि सघो था, पर असां साबित ई विझी रहिया आहियूं। हुन खां पोइ जेको असां अटो छाणियो हुयो हुनखे हिन पाणी में शामिलु कंदासीं। हिन सभु सॼे खे असां बाहि ते नाहे रखियो, चुल्हे ते नाहे चाढ़ियो। पाणीअ खे हिते ई मिक्स करे वठंदासीं। चांवरनि खे पाणीअ खे चांवरनि जे अटे खे थधे पाणीअ में एतिरो हिनखे घुमाईंदासीं जीअं हिन में ॻोढ़ा वोढ़ा न ठहनि। हाणे असां पंहिंजी देगड़ी चुल्ह ते खणी आया आहियूं, बाहि ते ॿाहिरि रखी छॾी आहे। हींअर ॾिसो अहिड़ी तरह जो ई तयारु थी वियो आहे चांवर जो अटो ऐं पाणी, ऐं हिन में फोटा शामिल आहिनि, नंढा फोटा। जॾहिं हिनखे थोरी लहर भरणु शुरू थी वेंदी या थोरो ई गरम थी वेंदो त हिन में खीर असां थोरो थोरो करे शामिलु कंदासीं। असां हिते हिकिड़ी नंढो कप जे माप ते खणी वरितो आहे, हिन में ई असां शामिलु कंदासीं ऐं थोरो थोरो करे हिनखे मिक्स कंदा रहंदासीं। लोईअ खे असांखे बिहारणो न आहे, चमचे में पंजे खे मुसलसल हिनखे हलाइणो आहे जीअं हिन में ॻोढ़ा न ठहनि या पाण में गॾु न थी वञे अटो। अधी वरी हिते लहर अचणु शुरू थी वई आहे। हीअ अधी वरी गॾु थियणु शुरू थी वियो आहे, पाण में घटि थी वियो आहे। वरी हिन असां खीर जो कप शामिलु कंदासीं। अहिड़ी तरह पूरो किलो खीर जो जेको असां वरितो आहे उहो हिन में विझंदा वेंदासीं। हिन में असां सॼो किलो खीर जो विझी छॾियो आहे। हिन में चङी तरह पचाइणु ॾींदासीं। हाणे हिनखे असां हिते हिन में खंडु शामिलु कंदासीं। मूं हस्बे ज़रूरत खंडु कई आहे, तव्हां बि पंहिंजी हस्बे ज़रूरत खंडु खणिजो। हिते मां फ़िलहालु 1 कप खंडु जो विधो आहे, जंहिंजा वधीक ज़रूरत हूंदी त असां हिन में वधीक शामिलु कंदासीं। असां हिन किलो खीर में 1.5 कप खंड जो शामिलु करे चुका आहियूं। ये ॾिसो भेणूं, हिते पचणु शुरू थी वई आहे खीर। चिड़ीअ में लहरूं पियूं अचनि ऐं घाटी थियणु शुरू थी वई आहे। हिते तव्हां चखे वठिजो, अगरि फिकी लॻे त तव्हां हिन में खंडु शामिलु करे छॾिजो पंहिंजी टेस्ट मुताबिक़। हाणे असांजी खीर बिल्कुलु तयारु आहे। हिनखे असां कढी था वठूं, थधि थियण लाइ रखंदासीं। असांजी खीरणी बिल्कुलु तयारु आहे। उमेद त अॼु जी डिश तव्हांखे ॾाढी वणंदी। असां हिनखे बाउल में कढी वरितो आहे, बादामनि ऐं किशमिश सां हिनखे थजाए छॾियो आहे। उमेद त अॼु डिश तव्हांखे ॾाढी पसंदि ईंदी। असांखे पंहिंजे कमेंट सां आगाह कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। वरी मिलंदासीं कंहिं ॿी सुठी डिश सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।